वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, नवां खे अपडेट कयूं त खैरपुर जिले जे थाणनि ते मुक़रर 42 SHOs खे बदिली करे सखर ऐं घोटकी ज़िलनि ॾांहुं मुक़रर कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त घोटकी ऐं सखर ज़िलनि जे SHOs खे खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुक़रर कयो वियो आहे। बदिली थियल SHOs खे 24 कलाकनि अंदरि ऑर्डर में ॼाणायल मुक़ररी वारे 9 ज़िलनि में पहुची रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं खैरपुर खां त सखर डिवीज़न जा समूरा 81 SHOs बदिली थिया आहिनि। DIG सखर ऑर्डर जारी करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे ॿुधायां पिया त खैरपुर ज़िले जे थाणनि ते मुक़रर 42 SHOs खे बदिली करे सखर ऐं घोटकी ज़िलनि ॾांहुं मुक़रर कयो वियो आहे। घोटकी ऐं सखर ज़िलनि जे SHOs खे खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुक़रर कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त बदिली थियल SHOs खे 24 कलाकनि अंदरि ऑर्डर में ॼाणायल मुक़ररी वारे 9 ज़िलनि में पहुची रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हांखे अहम ख़बरूं खैरपुर खां त सखर डिवीज़न जा समूरा 81 SHOs बदिली थिया आहिनि। DIG सखर ऑर्डर जारी करे छॾिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त खैरपुर ज़िले जे थाणनि ते मुक़रर 42 SHOs खे बदिली करे सखर ऐं घोटकी ज़िलनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त घोटकी ऐं सखर ज़िलनि जे SHOs खे खैरपुर ज़िले में मुख़्तलिफ़ थाणनि ते मुक़रर कयो वियो आहे। बदिली थियल SHOs खे 24 कलाकनि अंदरि ऑर्डर में ॼाणायल मुक़ररी वारे 9 ज़िलनि में पहुची रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे खान मोहम्मद। जी खान मोहम्मद, ॿुधाइजो सखर डिवीज़न जा 81 SHOs बदिली कया विया आहिनि। हाजी, सखर डिवीज़न जा समूरा SHOs जेके आहिनि DIG अब्दुल हमीद खोसो पारां अॼु 81 SHOs खे जेको आहे सखर डिवीज़न मां मुख़्तलिफ़ ज़िलनि में ट्रांसफर करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। जेके लेटर जेके आहिनि खैरपुर जे 33 SHOs खे जेको आहे बदिली कयो वियो आहे। इन सिलसिले में जेका घोटकी ज़िले ॾांहुं उन्हनि 33 खे जेको आहे घोटकी ज़िले ॾांहुं मोकिलियो वियो आहे, जॾहिं त घोटकी ऐं सखर जे SHOs खे खैरपुर ज़िलनि मां बदिली कयो वियो आहे। अहिड़ी तरह जेको आहे खैरपुर मां बदिली थियल 33 SHOs ज़िले खैरपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुक़रर हुआ, जिन खे जेको आहे पंहिंजो घोटकी तब्दील कयो वियो आहे। बदिली थियल SHOs खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि 24 कलाकनि जे अंदरि अंदरि पंहिंजे ड्यूटियुनि ते जेको आहे रिपोर्ट कनि, 9 ज़िलनि में पहुची रिपोर्ट करे ऐं DIG ऑफिस में पंहिंजे SSP खे जेको आहे उन्हनि जी आगाही ॾियनि। ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सख़्त कार्रवाई कई वेंदी। जी अच्छा खान मोहम्मद।